इस्लामाबाद जो मुख्तियार कार माजिद ख़ासकेली खे बदली करे सलीम जमाली के नओं मुख्तियार कार मुक़रर कयो वियो आहे। माजिद ख़ासकेली 16 अक्टूबर ते हमले में ज़ख़्मी थी पियो हो। खेसि बोर्ड ऑफ रेवेन्यू में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हैदराबाद में ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कासिमाबाद जो मुख्तियार कार माजिद ख़ासकेली के बदली कयो वियो आहे। सलीम जमाली के नओं मुख्तियार कार मुक़रर कयो वियो आहे। माजिद ख़ासकेली 16 अक्टूबर ते हमले में ज़ख़्मी थी पियो हो। खेसि बोर्ड ऑफ रेवेन्यू में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हैदराबाद में ही ख़बर अवां खे ॾी पिया। कासिमाबाद जे मुख्तियार कार माजिद ख़ासकेली के हटायो वियो आहे ऐं सलीम जमाली के नओं मुख्तियार कार मुक़रर कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फैज़ खोसो खां। फैज़, छा तफ़सील आहिनि अवां वटि इन जा? जी महताब, कासिमाबाद में मुक़रर मुख्तियार कार माजिद ख़ासकेली के हटायो वियो आहे ऐं उन जी जाइ ते ठप्पे जी DC ऑफिस में मुक़रर सलीम जमाली के मुक़रर कयो वियो आहे। हैदराबाद कासिमाबाद जो मुख्तियार कार कासिमाबाद में जो मुख्तियार कार मुक़रर हो माजिद ख़ासकेली उन जे घर में ओताक में 16 अक्टूबर ते नींगर जो लाश हथायो हो, जंहिंखां पोइ हुन ते ऐं संदसि भाउ ते तशदुद कयो वियो हुयो, जंहिं सबबि मुख्तियार कार माजिद ख़ासकेली अञा ताईं अस्पताल दाख़िल आहे ऐं हाणे बोर्ड ऑफ रेवेन्यू हिकु आर्डर जारी करे मुख्तियार कार माजिद ख़ासकेली खे बदिली करे छॾियो आहे ऐं उन जी जाइ ते सलीम जमाली के DC ऑफिस में हैदराबाद जे कासिमाबाद वारे तरीक़े जो मुख्तियार कार मुक़रर कयो आहे। जी मैडम, ठीकु आहे। फैज़ खोसो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।